अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कंहिं न कंहिं टॉपिक ते रोज़ मुंहिंजी वीडियो ईंदी रहंदी आहे। पर हिन वक़्तु असां हिकु क़दीमी जेको आहे शहर नसरपुर में हिकु गर्ल्स मेन प्राइमरी स्कूल जेको ॿुधाइनि पिया त 1952 में साईं जन ॿुधाइनि पिया त हीउ जेको बुनियादु पियो, जंहिंखां पोइ 1992 जे दौरान हीउ जेको ज़बून थी वियो, जंहिंजी तव्हांखे पूरी जेका आहे सो असां हिन जी पूरी जेका ज़बून हालत आहे उहा बि ॾेखारींदासीं। पर जेका नाअहली इंतिज़ामिया जी आहे, जेको हीउ स्कूल जेको आहे उहो हिन पूरे शहर जे विच में आहे, जिते नियाणियूं महफ़ूज़ रही सघनि थियूं ऐं उते जेको आहे सो नियाणियूं असांजूं कई जेको आहे सो हितां खां पंध करे ॿाहिरि जूं ॿूचूं वञी ॿिए पासे पढ़नि थियूं। पर बदकिस्मती आहे जेका हीअ किरोड़नि रुपयनि जी जेका बिल्डिंग ठहियलु आहे उनखे जेको आहे सो हथु वठी जेको आहे सो ख़तमु कयो। अचो त पाण हिन पूरी बिल्डिंग जो पहिरीं तव्हांखे व्यू ॾेखारियूं, उनखां पोइ हिते जा जेके पस गिरदारी जा माण्हू जेके हिननि स्कूल खे संभालींदड़ हुआ, उन्हनि सभिनी जा इंटरव्यू हिन वीडियो में शामिलु हूंदा। अचो त पाण ॾिसूं। अस्सलाम वालेकुम सर। पहिरियां त सही पंहिंजो नालो ॿुधाइजो। एजाज़ अबड़ो, अबड़ा मेला जो रहिवासी आहियां, स्कूल जे घर में ई मुंहिंजो घर आहे। एजाज़ साहिबु, साईं जन साईं सलीम गुल साहिब बि बीठा आहिनि ऐं तव्हां बि माशाल्लाह हिकिड़ा सोशल एक्टिविस्ट माण्हू बि आहियो। गॾोगॾु तव्हां पूरी जेको आहे सो जदोजहदूं बि कयूं आहिनि। पर नसरपुर शहर हीउ हिकिड़ो तारीख़ी शहर आहे। उन तारीख़ी शहर में हीउ जेको अॼु असां खंडर जी हालत में जेको स्कूल ॾिसूं पिया, हिनखे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो? साईं ख़बर न आहे का साज़िश आहे, ॿियो को मसइलो आहे जो गवर्नमेंट जे हेतिरनि पैसनि मां ठहियल बिल्डिंगूं बर्बादु कई हुई आहे, उहो त पंहिंजी जाइ ते। पर हेतिरनि नियाणियुनि खे जेके हिन स्कूल में 300 खां मथे नियाणियूं पढ़ंदियूं आहिनि, उन्हनि खे दरबदर कयो वियो, रुलायो वियो। हाणे असां त ईअं ई था सम्झूं त हीअ हिकु साज़िश आहे। कंहिंजी साज़िश आहे? उन में अवां जेके सोशल वर्कर आहियो, साहफ़ी आहियो ऐं ॿिया जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहियो, हिन ॻाल्हि खे ज़ाहिर कयो त हीअ आख़िर कहिड़ो मसइलो आहे जो 93 खां वठी ही स्कूल जी पोजीशन में त कोन्हे। तव्हां ॾिसो पिया हीअ त खंडरात जी पोजीशन में आहे। माना हींअर तव्हां हिनखे स्कूल में खंडरात चई सघो था। त हीअ हिन खंडरात ते कंहिं दौर में स्कूल हूंदो हो जेको 93 खां पोइ बंदि थी वियो, वरी न ठहियो। इन जी पुठियां जेका साज़िश आहे उहा तव्हां ई बेनकाब करे सघो था। अच्छा, त इहो ॿुधाईंदो त जॾहिं खां स्कूल बंदि थियो उन खां पोइ अहिड़े क़िस्म जी हिते का मोहमहली या का एप्लीकेशन वग़ैरह, का DO, का TO, का DC ऑफिस या अहिड़े क़िस्म के कंहिं दोस्तनि खां पहल कई भला? हिन में जेको साईं गुलाम अबड़ो जेको असांजो मामू ऐं पाड़े जो वॾो बि हो, वफ़ात करे वियो। सॼे शहर जो उस्तादु रहियो तक़रीबन, तमामु सीनियर माण्हू। उन तमामु घणी कोशिशि कई। उन एतिरियूं एप्लीकेशनूं कयूं ऑफिसरनि वटि, मुहतसिब आला वटि, पर उनजो को बि ख़र्चेल कोन निकितो। विच में मूंखे सन यादि नथो पए, हिन स्कूल जो टेंडर मंज़ूरु थियो। उन टेंडर मंज़ूरु थियण खां पोइ स्कूल ठहियो कोन, गुम थी वियो उहो टेंडर। त सही माना में ख़बर नथी पए त हीअ छाजे करे स्कूल हीअं बंदि रुलायो वियो आहे, नियाणियुनि खे दरबदर कयो वियो आहे। अच्छा, त हाणे भला आख़िरी तव्हांजो सुवालु त इन्हनि सभिनी एप्लीकेशननि खां पोइ बि तव्हां चओ था त माना को बि अमल न थियो। हिन वक़्तु गवर्नमेंट खे कहिड़ो पैगाम ॾिनो? गवर्नमेंट खां असां सभु नसरपुर जा शहरवासी ऐं सभई हिन स्कूल जे आसपास रहंदड़ जेके बिरादरियूं आहिनि, राणा बिरादरी, शेख बिरादरी, शमा बिरादरी, मेमन बिरादरी, उन्हनि सभिनी जा हिते ॿार पढ़ंदा आहिनि। पर शहर जे ॿिए पासे जा बि हिते ॿारड़ियूं ईंदियूं हुयूं। असां गुज़ारिश कयूं था गवर्नमेंट खे त जीअं त मौजूदा सिंध गवर्नमेंट
जेका दावा करे थी त बाबा असां स्कूल ठाहींदड़ आहियूं फिटाईंदड़ कोन आहियूं त पोइ हीउ स्कूल फिटियल हालत में छो? असां गुज़ारिश कयूं था त हिन स्कूल खे ठाराए हिते जेके दरबदर थियल नियाणियूं आहिनि जेके हाणे त वॾियूं थी वियूं भला ॿियूं जेके नए नस्ल जूं ॿियूं ॿारड़ियूं आहिनि से त हिते पढ़ी सघनि। हिन में असां पाण बि हिकिड़ी कोशिशि कई ऐं थोरो इज़ाफ़ो कयां हिन ॻाल्हि में जंहिंमें असां पाण हिते बचाणी साहिब सां मिलियासीं मौजूदा जेको MNA आहे उन चयो त बाबा आउं तव्हांखे स्कूल ठाराए थो ॾियां ऐं उन सां वरी बार बार मिलियासीं हुन चयो बिल्कुलु स्कूल आउं ठाराए थो ॾियां ऐं पर पोइ ख़बर पई त हिन जो जेको नंबर हूंदो आहे हिनखे कहिड़ो नंबर चइबो आहे सेमीज़ कोड चयूं त दादा तव्हांजो सेमीज़ कोड आहे ई कोन उन करे हीउ स्कूल असां छा ते ख़र्चु करियूं सेमीज़ कोड खां सवाइ असां ख़र्चु नथा करे सघूं। त असां पुछा कई त भई उन दौर में सेमीज़ कोड कहिड़ो हो त ख़बर इहा पई त उन दौर में शायदि सेमीज़ कोड हो ई कोन। पोइ जंहिं दौर में सेमीज़ कोड कोन हुआ उहे जे स्कूल बर्बादु थिया त छा उन्हनि खे ठाराए बि नथो सघे रुगो सेमीज़ कोड जे करे? हीअ कहिड़ी ॻाल्हि थी? असां गुज़ारिश करियूं था त महिरबानी करे हीउ स्कूल असांखे ठाराए ॾिनो वञे न त असीं हाणे एहतिजाज बि कंदासीं ऐं असां अदालतुनि में बि वेंदासीं असां सभिनी पासे जेको असांजो वस पुॻो असीं कंदासीं हीअ असांखे महिरबानी करे ठाराए। महिरबानी साईं, महिरबानी। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं पहिरियां त पंहिंजो मुकमल तारीफ़ कराइजो। आज़ाद सलीम गुल अबड़ो, सीनियर सहाफ़ी, शाइर अदीब। साईं अॼु असां हिते पहुता आहियूं ऐं हीउ जेको साईं जन ॿुधायो त स्कूल न पर हीउ खंडर आहे, सो इन हवाले सां तव्हां छा चवंदो? तव्हां सीनियर बि आहियो ऐं हिते माशाल्लाह हर जदोजहद में अॻियां हूंदा आहियो। हिन वक़्तु जेका पोज़ीशन जेका स्कूल जी आहे उन बारे में थोरी वज़ाहत कंदो। हीउ स्कूल 1952 में क़ाइमु कयो वियो। हीउ असांजे माइटनि जो प्लाट हो जंहिं ते हिन स्कूल खे क़ाइमु कयो वियो ऐं स्कूल हलंदो रहियो। पहिरीं नंढो स्कूल हो, वरी वॾो स्कूल खे हिनखे कयो वियो, ऑफिसूं वाफिसूं ठाहियूं वयूं। पहिरीं आम प्राइमरी स्कूल हो, पोइ हिनखे मेन प्राइमरी स्कूल जो दर्जो ॾिनो वियो ऐं 64-65 ताईं हिन जी सॼी बिल्डिंग जेका आहे सा बाक़ाइदगीअ सां ठही। 1991 में हिन स्कूल जी बिल्डिंग खे नए सिर ठाहिण जो प्रोग्राम थियो। हिन जी सिर्फ़ु बुनियाद छॾिया विया, बाक़ी मथां सॼो हटाए नए सिर हिन जी अॾावत कई वई। 1991 में उहा नई अॾावत थी। 1992 में बरसातियूं पयूं, स्कूल सॼो फाटी वियो, छितियूं किरण लॻियूं। हीअ जेका स्कूलनि खे ठाहिण वारो इदारो आहे उन ते अची वई एजुकेशन वर्क्स वारनि ते, त हुननि हेॾो सारो हिन में फ्रॉड करे ख़र्चु करायो गवर्नमेंट जो ऐं उहो पहिरीं बरसाति में ॾही वियो। उन्हनि में बि हिकिड़ो डपु हो त जेकॾहिं केस खुलंदो त ॻिचीअ में ॻाल्हि असांजे पवंदी। पोइ साईं ग़ुलाम अहमद ख़ान अबड़ो अलाह ताला खे जन्नत में आला जायूं अता करे, पोइ उन चयो त तंहिं वक़्तु असांजी नसरपुर यंग काउंसिल हुई। पोइ हिते मामा पढ़ियल जी ओताक हूंदी, हाणे घर आहे। पोइ हिते मीटिंगूं थियूं, पोइ एजुकेशन वर्क्स जा माण्हू बि घुरायासीं, हेॾा होॾा केस खे तमामु सुहिणे नमूने सां खयोसीं। उन में अंजुम राजपूत हो, साईं ढोल गिराणू हो, मुजीब अबड़ो हो, फारूक अबड़ो हो, काफ़ी ॼणा बि रोज़ हिते गॾु थींदा हुआसीं। पोइ एजुकेशन वर्क्स जा ऑफिसरनि असांखे चयो त जीअं त घिटियुनि में आहे स्कूल त हिनखे तव्हीं जेको माल हुतां खां हेॾा खणाई जो ख़र्चु ईंदो इहो 50,000 तव्हीं असांखे करे ॾियो त असीं तव्हांखे, हालांकि इहा गैर क़ानूनी घुर हुई। उन जे बावजूदि साईं ग़ुलाम अहमद चयो त हिननि खे करे था ॾियूं। असां हितां हुतां करे 50,000 जो बंदोबस्तु कयो, हू फिरी विया त न हाणे लखु थींदो। हाणे उहो गुरबत जो वक़्तु हो ऐं जेके पाड़ो हिते जहिड़ो अबड़ा पाड़े जे विच में स्कूल आहे, ॿियनि खे बि चयोसीं किथां ॿिया अदा जी छतनि दाऊद पोटो हूंदो त माना कुझु न कुझु असां वधियासीं अॻिते। हू पोइ वरी फिरी विया त 2 लख ॾियो त पोइ असीं पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते ॻाल्हि खे घटाईंदा विया। सीमेंट कोड जो त बहानो पोइ कयूं, हालांकि उन वक़्तु सीमेंट कोड हूंदा ई कोन आहे। 1965
70 या 72 खां पोइ जॾहिं शहर जी सिटी सर्वे थी पोइ हिन स्कूल खे सिटी सीमेंट कोड मिलियो। पहिरीं त स्कूल ईअं ई ठहंदा, पोइ हाणे हली 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 पोइ हिन स्कूल खे आरज़ी तौर ते शिफ्ट कयो वियो गवर्नमेंट हाई स्कूल में। त हिते असीं पंहिंजो स्कूल खोलियूं था, तेसि ताईं ठारायूं था। पोइ मथां हिननि जी पॉलिसी फिरी वई, डपु हो एजुकेशन वर्क्स में। पोइ हिननि स्कूल खे शिफ्ट कयो वर्ल्ड बैंक जो जेको कम्यूनिटी सेंटर शहरनि जे भलाई लाइ ठहियो हो उन में शिफ्ट कयूं। त हाणे ठहंदो 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 पोइ असांखां स्कूल बि वियो, शहरनि जे भलाई लाइ जेको वर्ल्ड बैंक कम्यूनिटी सेंटर ठारायो उहो बि ख़तमु थियो, उहो बि हथनि मां निकिरी वियो। ऐं पोइ आहिस्ते 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 सची ॻाल्हि आहे त असांजा वॾा उन्हनि घणो करे वोट ई हिन स्कूल ते ॾिनो। असांजे बुज़ुर्गनि खे शहर जा वॾा प्लस जेके MPA में हिन स्कूल जे आसिरे ते ॾटरा ॾेई वोट वठंदा रहिया। इहा जिदोजहद पोइ साईं ग़ुलाम अहमद बड़े उन नेब में ॾिनी। वधीक वरी फ़हद खां था पुछूं साईं ग़ुलाम अहमद जे पोटे खां। महिरबानी साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं पहिरियां त पंहिंजो मुकमल तारीफ़ कराइजो। आऊं फ़हद अबड़ो, रफ़ीउल्ला फ़हद अबड़ो मुंहिंजो नालो आहे ऐं एजुकेशन डिपार्टमेंट सां वाबस्ता आहियां। ऐं हिन स्कूल जे बारे में आऊं तव्हांखे एतिरो ॿुधाए सघां थो छो जो मुंहिंजी एज आहे हींअर 33 साल। ऐं असां जेको वॾनि खां ॿुधो आहे त मुंहिंजी एज 33 साल आहे, त हीअ मुंहिंजी मतिलबु ॼमार खां बि पहिरीं ई स्कूल जेको आहे हिते ज़बूनाल थियो आहे 1992 में। उन खां पोइ मुसलसल मुंहिंजो दादा मरहूम साईं ग़ुलाम अहमद अबड़ो अलाह साईं उन्हनि खे जन्नत नसीब करे, उन्हनि हिन स्कूल जे लाइ तमामु घणियूं कोशिशूं कयूं। मुतसिब आला जो पिणु आर्डर थियल आहे जंहिंजो असां वटि रिकॉर्ड कुझु मौजूदु आहे। उन बैदि जेको आहे स्कूल तइमीर न थी सघियो। उन खां पोइ जेको आहे दादा जी वफ़ात थी, उन दौरान उन्हनि काफ़ी कोशिशूं कयूं जंहिंमें कंसल्ट जेके बि आहिनि एजुकेशन वर्क्स आहे, DC साहब आहे, सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी, सभिनी ने जेको आहे सो उन्हनि मतिलबु एप्लीकेशनूं ॾिनियूं, पर उन बाद बि स्कूल ई जेको आहे सो उन बावजूदि कोन तइमीर थी सघियो। उन खां पोइ जेके चाहे एजाज़ आहे या जेके बि ॿिया पाड़े वारा आहिनि, असां सभिनी गॾिजी वरी हिन लाइ जेको आहे सो स्कूल लाइ कोशिशूं कयूंसीं। टक जा MPA उन्हनि सां पिणु जेको आहे सो असांजूं मुलाक़ातूं थियूं ऐं उहे हिन स्कूल जे लाइ ज़हन नशीन हूंदा, उन्हनि खे हिन शइ जी ॼाण हूंदी, पर उन बावजूदि बि हीउ स्कूल तइमीर न थी सघियो। सही। हिन वक़्तु हुकूमत पाकिस्तान खां ऐं हुकूमत सिंध खां, ख़ासि करे हुकूमत सिंध खां कहिड़ा मुतालबा जेके जाइज़ जल्द खां जल्द कहिड़ियूं उपाउ वरिता वञनि? असां पाड़े वारनि जो ऐं शहर वारनि जो मुतालबो आहे त साईं CM सिंध साईं मुराद अली शाह साहब ऐं पंहिंजो एजुकेशन मिनिस्टर साईं सरदार शाह साहब त जेको आहे सो जल्द खां जल्द नोटिस वठी हिन स्कूल खे तइमीर करायो वञे, त जीअं हिन स्कूल में बरसातूं थियनि थियूं जॾहिं तेज़, त इहे जेके दीवारूं आहिनि या जेके माना हिते चापोड़ा अहिड़े नमूने सां किरनि था त उन मां केॾी महिल बि कंहिं वॾे जानी या माली नुक़सान जो अंदेशो पिणु आहे। छो जो आसपास जूं जेके बि जॻहियूं आहिनि, इहे असांजा पंहिंजा घर आहिनि ऐं पुराणियूं जॻहियूं आहिनि, उन्हनि खे बि काफ़ी हद ताईं नुक़सानु थी चुको आहे हिन ज़बूनाली जे करे। सो असांजो मुतालबो इहो आहे त असांखे घणे नुक़सान खां बचायो वञे ऐं हीअ नियाणियुनि जी तइलीम जे लाइ हिकिड़ो स्कूल आहे पाड़े जे विच में हे जेको स्कूल आहे, ऐं नियाणियूं जेके हितां खां वञनि थियूं शहर में रोडनि तां जेको आहे सो वञनि थियूं स्टॉप तां, त उन्हनि जे लाइ हिते घणी आसानी थींदी ऐं हिन स्कूल खे जल्द खां जल्द तइमीर कराए ॾिनो वञे, असांजो इहो ई मुतालबो आहे। महिरबानी। हलो एहसानुल्ला अबड़ो, ऐं रिटायर्ड टीचर नसरपुर। एहसान साहब, इहो अॼु हिते असां पहुता आहियूं हिन खंडर स्कूल जेको कंहिं दौर में मॉडल स्कूल सॾियो वेंदो हो, तव्हां इन बारे में पंहिंजो हुकूमत सिंध खां कहिड़ो मुतालबो कंदो? असांजो हुकूमत सिंध साईं मुराद अली शाह ऐं साईं सरदार शाह खां मुतालबो आहे त असांखे महिरबानी करे हीअ बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे, जंहिंखे हथु वठी करे तबाह कयो वियो आहे। असांजे नसरपुर जा ई कुझु चङा माण्हू अहिड़ा हुआ जिन कोशिशि कई सिर्फ़ु अबड़ा दुश्मनी त हीउ स्कूल बंदि थिए, ऐं हिन स्कूल खे बंदि करण में हू कामयाबु थी विया। जेके उन वक़्तु असांजी नसरपुर जी शहरी एक्शन कमेटी ठही, उन जा जेके चङा मुड़ुस हुआ 3 ॼणा, उहे उन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में काज़ी ज़मीर साहब जिन जेके DO हुआ उन वटि विया हुआ, उन खां लिखत में ई वठी आया हुआ त असां जेका ई मॉडल कम्यूनिटी जेको सेंटर ठहियो आहे उन में हिन बिल्डिंग खे हलायूं था जेसीं ताईं हिन बिल्डिंग खे ठारायो वञे।
ओॾहीं वञण खां पोइ हिन बिल्डिंग ॾे कॾहिं हिननि निहारियो ई कोन, न कोई हिनखे वरी ठारायूं। हिन वक़्तु जेको आहे सो हुकूमत सिंध खां मुतालबो तव्हांजो कहिड़ो हूंदो? मुतालबो असांजो इहो आहे त महिरबानी करे असांखे हीउ स्कूल ठाराए ॾिनो वञे, जीअं असांजो आसे पासे जूं जेके बि पाड़े जूं नियाणियूं आहिनि, जेके रोड रस्ता या स्टॉप क्रॉस करे वञनि थियूं स्कूल में, उन्हनि खे तकलीफ़ थिए थी गर्मी सर्दी बरसाति वग़ैरह में, त उहे उन्हनि खे सहूलियत थी पवंदी ऐं उहे साईं जिन खे दुआऊं कंदियूं। महिरबानी, जीअं त तव्हां जेके बि पाड़ेसरी बि आहिनि, पर हिननि जेको आहे सो सॼी ज़िंदगी हिन स्कूल खे पंहिंजो करे सम्झो हो, ऐं उहो स्कूल जेको आहे हिन वक़्तु खंडरनि जी आहे जेका ॾेख रहे पियो, तव्हां जेको वीडियो में ॾिसी सघो था त आऊं सिंध गवर्नमेंट पाकिस्तान गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट खां बि इहा पिणु गुज़ारिश कंदुसि त स्कूल एजुकेशन मीन्स माना एजुकेशन हूंदो, तइलीम हूंदी त असां सभु कुझु हूंदासीं, जेकॾहिं तइलीम न आहे त असां सम्झो कुझु बि न आहियूं। तंहिं करे आउं सम्झां थो सैयद सरदार शाह खे बि हिन जो नोटिस वठणु घुरिजे, पर गॾोगॾु CM साहिब खे फिल 4 नोटिस वठी हिन स्कूल खे फौरन जेको आहे सो जीअं पहिरियां बि हिकिड़ो स्कूल हो हिते, त उनखे बि जेको आहे फंक्शनल कयो वियो आहे, त हिन स्कूल खे फंक्शनल करे हिते जूं जेके नियाणियूं आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल संवारियो वञे, त जीअं जेको आहे सो असांजा अहिड़ा स्कूल जेके आहिनि उहे किथे बि जेको आहे सो अहिड़े ज़बून हालतुनि में न थी सघनि, ऐं असांजा हीअ जेके ॿार आहिनि उहे महिमार बणिजी सघनि। इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए टॉपिक ते ॿिए कंहिं स्टोरी सां गॾु तव्हां सां ज़रूरु हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक़ परियार खे इजाज़त। अल्लाह ने गेबान पाकिस्तान ज़िंदाबाद।